वुमेन्स एक्शन फोरम जे क़याम खे 40 साल मुकमल थियण ते हैदराबाद जे खाना बदोश राइटर्स कैफे में वुमेन्स एक्शन फोरम हैदराबाद पारां तारीख़, कामयाबियूं ऐं मुश्किलातूं जे उनवान हेठि तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें औरतुनि जे हक़नि लाइ जाखोड़ींदड़ औरतुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते वुमेन एक्शन फोरम जे अॻवान अमर सिंधु, इरफाना मल्ला, मारवी लतीफ़ी, हसीन मुतहद शाह, मारवी इवान ऐं ॿियनि चयो त वुमेन्स एक्शन फोरम पाकिस्तानी सतह ते औरतुनि जे तहरीक जो नालो आहे। औरतुनि जे सियासी तहरीक जी खोट खे महसूस कंदे उन वक़्त जी सुञाणल औरतुनि वुमेन्स एक्शन फोरम जो बुनियाद विधो। हिननि चयो त पिदरशाही समाज आहे, सनफी अणबराबरी आहे। औरतुनि जी तहरीक उहो चाहे थी त औरतुनि खे बि इंसान सम्झो वञे। अॼु असीं पंहिंजी जदोजहद जो 40 साल पूरा थियण जो जश्न मल्हाए रहिया आहियूं। वुमेन्स एक्शन फोरम खे अॼु 40 साल पूरा थिया आहिनि। असांजी हिकिड़ी नज़रियाती जदोजहद आहे, फेमिनिस्ट तहरीक आहे। 1981 खां पाकिस्तान जी औरतुनि शुरूआत थी ज़िया जी आमरीत वारे दौर में। उन दौर में जॾहिं स्टेट जे ख़िलाफ़ आम सियासी जमायतूं बि न ॻाल्हाए रहियूं हुयूं, उन वक़्तु वुमेन एक्शन फोरम चैलेंज कयो उन ज़िया जे कानूननि खे, जेके सिधो सऊं औरतुनि ते असरअंदाज़ थी रहिया हुआ। वुमेन एक्शन फोरम जी 40 साल पूरा थिया आहिनि। उन जे हवाले सां हिते प्रोग्राम रखियो वियो आहे। मूंखे एज़ अ गेस्ट स्पीकर सॾायो वियो आहे ताकी जेके असां कमु पिया कयूं, जीअं पुलिस डिपार्टमेंट सां डिफरेंट वुमेन प्रोटेक्शन सेल्स हलायूं पिया, उन में जंहिं क़िस्म जा औरतुनि जा मसइला था अचनि ऐं मुल्क में ऐं डिफरेंट जॻहुनि ते जेको असां औरतुनि जे लाइ जद्दोजहद कयूं पिया, त जेके चैलेंजिस असांखे पेश पिया अचनि उहे सभु असां शेयर कंदासीं। 40 साल पूरा थिया आहिनि इन बर्बरियत खे, त जेके औरतुनि पंहिंजो आवाज़ उथारियो हुयो ज़ियाल हक़ जे कानूननि जे ख़िलाफ़। उन वक़्तु 1983 में औरतुनि पंहिंजे हक़नि जे लाइ आवाज़ उथारियो, पंहिंजी उन्हनि सभिनी कानूननि जे लाइ जेके ज़ियाल हक़ कंहिं न कंहिं सूरत में औरतुनि खे पोयां करण लाइ मढ़िया हुया। पर औरतूं उन वक़्तु उथियूं हुयूं, उन्हनि आवाज़ उथारियो ऐं अॼु असां ॾिसूं था त उहो तसलसल अॼु ॾींहं ताईं जारी आहे। वुमेन एक्शन फोरम ही हिकु वाहिद अहिड़ो इदारो सिंध जे अंदरि आहे जेको वुमेन जे हवाले सां जेको मसइलो थिए थो सिंध में, उते उनखे हाईलाइट करे थो, उते उन टाइम ते पहुचे थो ऐं उन औरतुनि जी सपोर्ट करे थो। पोइ भले उहो कोर्टनि में हुजे, थाणनि में हुजे या उते पहुचणु हुजे, भले उहो अपर सिंध में मसइलो थिए थो या वरी लाड़ में थिए थो या असांजी अंदरूनी सिंध में किथे बि थिए थो या पाकिस्तान जे कहिड़े बि हिसे में थिए थो, उते वेफ जी तनज़ीम जेका पहुचे थी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।